आखे मालूम है सय्यदना व मुर्शिदना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल अख़िल्लाहु यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जे पखी चवाए पिरन जो तहल जन साण पखी चवाए पिरन जो तहल जन साण मोती चुण महरान जा तू कढ न कहजे कान पोहेली कर रिहान जा आहे प्रिय जे पार जी प्रिया सदी पचार में अचे जिन आराम दुनिया तिन खादाम पुछन मौसम मौत जे पीरत मुंहिंजा बादशाह जिलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीरो आहिया अचवार चम वसील दाता मुझे दिल खे दे दिलासा दलील अज ज़िल
जिल्लत कयो मज़लील रस बादशाह बगदाद जा। हमदई सना खां बाद लाइके सद इज़्ज़त व एहतराम मेरे महफिल व सदर जलसा हज़रत अल्लामा व मौलाना उस्तादुल उलमा मखदूमो मोहतरम हज़रत क़िबला साईं मुफ्ती नज़ीर अहमद मंगसी साहिब दामत बरकातुहुल आलिया अजो के हिन जलसे में मौजूद कसी तादाद में आली मर्तबत ज़ीवकार उलमाए कराम व हुफ़ाज़े कराम आलमीन मज़कुरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीं सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाण जे अल्लाह पाक मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए। प्यारा दोस्तों, हर साल जियां हिन साल भी तमाम असांजे इंतहाई क़ाबिल क़दर मेहरबान दोस्त अदा गुलाम कादिर साहिब उन जे दोस्तन भाइरन ऐं घर वारनि जी तरफ़ां हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी पीर समदानी मीरा मुहिय्यद्दीन सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे 11वीं शरीफ जे सिलसिले में एक प्रोग्राम मुनक़िद थियो आहे। अल्लाह ताला जे दरबार में दुआ आहे जिन दोस्तन जे तावन मेहनत ऐं कोशिश सां एक प्रोग्राम मुनक़िद थियो आहे। अल्लाह पाक उन्हनि जे घर बार में रोज़गार में कारोबार में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। तमाम असां जेके हिते मौजूद आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन तमाम असांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। प्यारा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह अज तमाम असां हज़रत महबूब सुबहानी रहमतुल्लाह अलैह जे 11 शरीफ जे प्रोग्राम में शरीक आहियूं ऐं इहे 11 शरीफ में शिरकत जो फ़ाइदो छा आहे। हिकिड़े के माण्हू हज़रत पिरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह खां पुछो त सोना तुंहिंजी 11 करण जो फ़ाइदो छा आहे। पाण फरमायूं जेको 11 कंदो 11 जो लंगर खाईंदो या 11 जे महफ़िल में शिरकत कंदो उन जूं ॿियूं बरकतूं मां नथो ॿुधायां, पर एतिरो तव्हांखे ॿुधायां थो त अल्लाह तबारक व ताला उनखे क़ब्र जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए ऐं मुसीबतनि खे कर्ज़नि खे अगर दफ़ा करण चाहियो था तो मुझे दस्तगीर जी 11 कजे। पंहिंजे पाकिस्तान जो हिकिड़ो जय्यद आलिम थी गुज़रियो आहे मौलाना मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह, वॾो जय्यद मुनाज़िर अहले सुन्नत थी गुज़रियो आहे। पोइ उन जो हिकिड़ो ख़लीफ़ो हूंदो हो, उन जो मोहम्मद कासिम नालो हो। उहो छा कंदो हो, कारपेंटर हो, ढखण हो, वाढो हो, ॾींहं जो दुकान हलाईंदो हो, रात जो हज़रत से मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत कंदो हो। छो त अल्लाह वारनि जी ख़िदमत बि हिकु अज़ीम नेमत आहे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो वाह वञी वट तिल कलम जिनी जे हथ में, वह वञी वट तिल कलम जिनी जे हथ में, अंग मिटाए अगियां वरी वारे ॿिया लिखन पनो सो पाड़ी जंहिंमें मिलन मोहम्मद जो। सैयद फरमाईंदो आहे त कुतो थी गुज़ार
पुछ यकीन की पर कुत्यानी पार पो सुबह वींदा शिकार मन वठी नियल पान से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, मां अर्ज पे कयो तो खलीफो मोहम्मद कासिम ॾींहं जो दुकान हलाए रात जो साईं जी ख़िदमत कंदो आहे। हिकिड़े ॾियारे पंहिंजे दुकान ते वेठो आहे। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ो मर्द ऐं औरत आया, चवण लॻा ऐं ख़लीफ़ा मोहम्मद कासिम, भला तूं सिर्फ़ मौलवियनि जी ख़िदमत कंदो आहीं या मौलवियनि मां तूं कुझु पिरायो बि आहे या न? ख़लीफ़ा सिर्फ खिदमत कंदो आहीं या कुछ तोखे मिलियो भी आहे? माण्हू ख़बर तो उनखे हूंदी आहे न जंहिं वटि खज़ानो जेके मिलंदो आहे, ॿिए खे त ख़बर कोन हूंदी आहे। लाड़ सिंध जो कामिल बुज़ुर्ग आहे, असांजे पाड़े जो वली आहे हज़रत ख़लीफ़ो महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह। इहो ख़लीफ़ो हज़रत सैयद पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह उन जो पहिरियों ख़लीफ़ो आहे। ऐं मोहम्मद राशिद रोज़े धणी ख़बर आहे केतिरो कामिल आहे, अञा नंढो आहे, 2 साल उमिरि थी आहे। संदन वालिद मोहतरम सैयद मोहम्मद बकाशा मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो शिकारपुर वया। शिकारपुर जे अंदर हिकिड़ो जयद आलिम रहंदो हो जंहिंजो नालो मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह हो। उन फ़कीरुल्लाह अलवीअ खे वठी पंहिंजे ॻोठ आया त फ़कीरुल्लाह मुंहिंजे ॻोठ हल, मुंहिंजो बच्चो आहे सैयद ज़ादो आहे, उनखे हली इल्मे नबवी पढ़ा। हज़रत साईं मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह हले आयो आहे। जॾहिं साईं जे ॻोठ अची पहुता त साईं उस्ताद जे लाइ रली विछाई आहे ऐं मोहम्मद राशिद जे लाइ थॾो विछायो आहे। उस्ताद जे लाइ दबर विछाई ऐं शागिर्द जे लाइ चटाई विछाई। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, उस्ताद खे विहारियो आहे, शागिर्द खे विहारियो आहे ऐं साईं सैयद मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घर रवाना थिया त मां मौलवी साहब जे लाइ को लंगर जो इंतज़ाम करे अचां, पाणीअ जो जग भरे अचां, वापसि जो साईं अचे ॾिसे त सुभान अल्लाह मियां हाजी फ़कीरुल्लाह अलवी रहमतुल्लाह अलैह चटाईअ ते वेठो ऐं हज़रत साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह रलीअ ते वेठो आहे। जी फ़कीरुल्लाह कि मूं तुंहिंजे लाइ जॻह विछाई, उन ते तो शागिर्द खे विहारे तो हेठि वेठो आहीं, हीअ त तुंहिंजी जॻह। अर्ज़ कई मुंहिंजा साईं जीअं जो तव्हां रवाना थिया मूंखे निंड जो झोको अची वियो। उन निंड जे झोके में मूंखे नबियुनि जे सरदार आमिना जे लाल पंहिंजो दीदार करायो। अल्लाह जे हबीब करीम मूंखे फरमायो ऐ मियां फ़कीरुल्लाह अलवी अॼु रलीअ तां लो चटाईअ ते वेह ऐं रलीअ ते मुंहिंजे बच्चे मोहम्मद राशिद रोज़े धणीअ खे विहार। इन जे लाइ हिन दुनिया में कई पगदार ईंदा, कंहिं बाबे जे पग ईंदे, कंहिं चाचे जी पग ईंदे, कंहिं क़ौम ऐं कबीले जी पग ईंदे, कंहिं बिरादरीअ जी पग ईंदी, लेकिन मोहम्मद
राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैह मां मुस्तफा जो वो प्यारो बच्चो वा जे मथा मां मदीने वारे मीर जी पग अचनी आहे। मोहम्मद राशिद उहो आहे जिनजे मथा मां मुस्तफा जी पग अचनी। इन जे लाइ साईं वारा अॼु बि पागारा सॾिबा आहिनि। तॾहिं चइबो आहे त मशहूर आ दुनिया में, मशहूर आ दुनिया में सरदार तुंहिंजी गादी मुंहिंजा पीर ॻोठ वारा सरदार तुंहिंजी गादी मशहूर आ दुनिया में। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो मां पे अर्ज कयो त हज़रत से खलीफे महमूद निज़ामानी खे मानन ताना ॾिना खलीफ़ा तू वञी मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जो मुरीद छो आहे भला ॿुधा तोखे तुंहिंजे मुर्शिद छा ॾिनो आहे केतिरो तोखे मुर्शिद मां फ़ाइदो थियो आहे। पाण फरमा लॻा अदा तव्हांखे मां ॿुधाईंदुसि तव्हांखे ख़बर कान पवंदी मिसाल ॾींदुसि तव्हांखे सम्झ में कान पवंदी। तव्हां हलो मुंहिंजे बाग़ ते मां उते तव्हांखे सम्झायां प्रैक्टिकल करे सम्झायां अव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वेंदी। तमामु महमूद निज़ामानीअ खे पंहिंजे कामिल पीर जे दर तां केतिरो कुझु मिलियो आहे। पाण वठी आया पोइ संदन बाग ते नार लॻल हो। नार में लोटा हूंदा आहिनि उन नार खे जानवर घुमाईंदो आहे लोटा हेठि मथे ईंदा आहिनि उन सां पाणी निकिरंदो आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो नार हली रहियो आहे लोटनि मां पाणी निकिरे वाटर में वञी रहियो आहे। साईं खलीफ़े महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह उन पाणीअ मां हीअं चुल्हो भरे मुंहिंजा दोस्तो उन चुल्ह जे मथां पढ़ियो आहे ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये मुंहिंजा दोस्तो कलमो शरीफ पढ़ी करे उन पाणीअ खे वरी उन वाटर में छॾियो आहे जीअं जो से खलीफ़े महमूद निज़ामानी रहमतुल्लाह अलैह जे हथनि वारो पाणी उन नालीअ में किरियो आहे। ॼण त मुंहिंजा प्यारा दोस्तो उन पाणीअ में को वजद तारे अची वई आहे। जीअं जुमे जे ॾिहाड़े वॾी के जामा मस्जिद में वॾी जमात मिली करे जीअं कलमे जो ज़िक्र कंदी आहे तीअं मुंहिंजा दोस्तो उन पाणीअ मां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ अची रहियो पानी वहे पयो अल्लाह जो ज़िक्र करे रहियो आहे रब्बुल आलमीन जे तहलील पढ़ी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह पाक जे ज़िक्र में मस्त आहे। वो पानी जो उन कसीअ मां उन नालीअ मां थींदे जंहिं गाह खे लॻे जंहिं वण खे लॻे उहो वण बि अल्लाह जे ज़िक्र में मस्त आहे। मुंहिंजा दोस्तो उन पाणीअ खे जेको जानवर पोइ पीए उहो जानवर भी अल्लाह जो ज़िक्र करे रहियो आहे। खलीफ़े साहब फरमायो त मुंहिंजे मुर्शिद जेको मूंखे ॾिनो आहे न उनजो इहो लखवें हिस्से जो मिसाल आहे। मुर्शिद मूंखे इन खां बि वधीक ॾिनो आहे। तॾहिं चइबो आहे चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत
गारों के सरदार का आलम क्या होगा। ये शान है खिदमत गारों के सरदार का आलम क्या होगा। दोस्तों, खलीफो मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह दुकान ते वेठो वा, मर्द औरत आया, चवण लगा खलीफा सिर्फ मौलवीन जा चप्पल खणंदो आ, थेला खणंदो आहे, उन्हनि जी ख़िदमत कंदो आहे, या उन्हनि खां तोखे कुछ नसीब भी थियो आ, कुछ मिलियो भी आ। खलीफो फरमान लॻो अल्लाह जो फज़ल आ, मुझे मुर्शिद जे दर तां मूंखे सभु कुछ मिलियो आ, अवां खे छा घुर्जे। उहे चवण लॻा खलीफ़ा असांजे मथां कर्ज़ आ, कर्ज़ नथो लहे, एड़ो को असां के अमल ॿुधा, वज़ीफ़ो ॿुधा, जेको अमल असां करियूं रब असां के कर्ज़ खां निजात ॾे। खलीफ़ो हो कारपेंटर वाढो हो, तो काची कटी पे बनाई पे उनजे मुंह में कोन यारे। चवण लॻो अदा जे कर्ज़ में परेशान आयो तो वञी मुझे सोने दस्तगीर जो 11 यारियों करियो, सोने दस्तगीर जो 11 यारियों करियो, अल्लाह कंदो अवां जो कर्ज़ लही वेंदो। त हुननि चयो खलीफ़ा भई ॻाल्हि ॿुध, असीं इन वारी 11 खे कोन मञींदा, असां आहियूं हाँ मथे रो, छा तो चयो मथे रहो हो निभागो वाह भी हो, जो असीं 11 के कोन मञूं, पर जे तूं चवी पियो त असीं 11 कंदासीं, जे कर्ज़ लही वियो त असां अहले सुन्नत जमात में दाख़िल थींदासीं, जे कर्ज़ न लथो त पोइ तोखे असांजी जमात में अचणो पवंदो। खलीफ़े चयो ठीकु आहे। उन्होंने चयो खाली ईअं न लिखी ॾे, मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो लिखाए वरितो वियो आहे, 2 कागज़नि ते हिकिड़ो कागज़ खलीफ़े रखियो आहे, ॿियो कागज़ हुननि खे ॾिनई आहे। मुंहिंजा दोस्तो हुए जो रवाना थिया, पुठियां खलीफ़े सोचो अदा हीअ मिड़े ॻाल्हि न आहे, मां त ईमान जो सौदो कयो आहे। रब मर्ज़ी जो मालिका, अल्लाह पाक मर्ज़ीअ जो मालिका, रब जेके ज़लील कंदो वा उनके केर भी मोहतरम कोन बनाए सघंदो वा, रब जेके मोहतरम बनाए उनके केर ज़लील कोन करे सघंदो वा। हिन में रब जी ख़बर न आहे कहिड़ी मनशा आहे, मां त ईमान लिखी ॾेई छॾियो वा। मुंहिंजा दोस्तो यकदम दुकान बंदि कई आहे, हज़रत सई मौलाना मोहम्मद उमर अशरफी जे बारगाह में पहुतो आहे, अर्ज़ कर लॻो मुंहिंजा कामिल मुर्शिद अज ईमान जो सौदो करे आयो आहियां, महिरबानी कर मुझे ईमान जे हिफ़ाज़त फरमा। सही फरमायो खलीफ़ा छा थियो, सॼी ॻाल्हि करे ॿुधायो। सही फरमायो बस वो परेशान न थी, यकदम हज़रत मौलाना मोहम्मद उमर अशरफी रहमतुल्लाह अलैह मुराक़बो कयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो मुराक़बो करे बगदाद ॾांहुं मोह करे मुंहिंजे दस्तगीर खे सॾु कई आहे, मीरा शाह मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ़ चए बरपाज़ी अॾे पेर औलाद अली शेर अज कर काम महर मुरीद ते। मुंहिंजा प्यारा दोस्तो बे के आशिक फरमायो त दिलों दस्तगीर खे जो साइल सॾ करे हकल में हाशिम शाह चए वेलो वेर भरे तोणे आ पंध परे तब कंदो आ मुहाड़ मुरीद रे। बोलो सल्लल्लाहु अलैहि
शायरो हजरत सैयदना मौलाना मोहम्मद उमर अशरफी रहमतुल्लाह अलैह बगदाद अदामो करे मुराकबो करे सुने दस्तगीर के सद कयो वा एक मर्तबा सदैया प्यो मर्तबा सदैया चे मर्तबे चे मुझे सोने दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह हजरत मौलाना मोहम्मद उमर अशरफी रहमतुल्लाह अलैह के मुझा प्यारा दोस्तों मुराकबे जे आलम में तसल्ली दिनिया पान फरमा लगा मौलवी साहब पंजे खलीफे के चो परेशान नचे खलीफे 11 यारीन जो वायदो कयो वा हुनन के चोटे यारियों करण हुन जो कमा अल्लाह पाक का दुआ वठी करे इनन ता कर्ज लाहिण मा अब्दुल कादर जिलानी जो कम आहे सही फरमायो तो उन्हनि के चओ सिर्फ 3 यारियूं कनि अल्लाह जे फज़ल सां कर्ज लही वेंदो तॾहिं चइबो आहे त यारहीं ॿारहीं जिन तुंहिंजी कई आ रिज़्क़ में बरकत तिनजे पई आ पर हा पंजूणा हे लॾहूणा ऐं दे चींदा छो न अमीर तालिब मां जो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मां जो मुर्शिद तूं आ बुढ़ड़ीअ जी जज पाणीअ बोली पुट भी हिकिड़ो पान भी पोड़ी मिस्किन माई मुश्किल में आई वहाँ रची आ तो उन जा वीर तालिब माम जो मुर्शिद तूं आ दुनिया अंदर जेके भी पीर आया उन पीरन जो पगदार तो जो मुझो सोनो दस्तगीरा मुझा प्यारा दोस्तों चंद गालिल में नबी पाक सां मुमासलत रखंदा आहिनि जिया अल्लाह जा महबूब अञा दुनिया में आया कान हा ये नबी बिशारतूं ॾींदा हा मुझा दोस्तों आदम अलैहिस्सलाम खां वठी हजरत ईसा अलैहिस्सलातो सलाम ताईं जेके भी नबी सगोरा आया उहे चवंदा हा ऐं असां जे मथां कलमे पढ़ण वारो असां जेको तव्हां के पैगाम ॾिनो वा जेको अव्हां के हुक्म ॾिनो वा जेको असां खां तव्हां के किताब मिलियो वा इहो हक़ आहे सचा पर जेकॾहिं असां जी मौजूदगीअ में आमिना जो लाल अची वञे त पोइ असां जे पुठियों न लॻजो रसूलुल्लाह जे बेड़े में सवार थिजो अल्लाह जो हर नबी चवंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम एक मर्तबा इं फरमायो तकरीर करे को पान फरमाए तो बाबा मूं जेको तव्हां खे पैगाम ॾिनो आहे न इहो सचा हक़ आहे पर जेकॾहिं मूंखां बाद में या मुंहिंजी मौजूदगी में अल्लाह जो महबूब नबीन जो सरदार अची वञे न त पोइ मां ईसा जो कलमो न पढ़जो रसूलुल्लाह जो कलमो हिकिड़ो साईं जो उम्मती उथी बीठो अर्ज़ के सुना छा उन महबूब जी जिनजी तूं असांखे शान ॿुधाईं पियो उहो तोखां बि शान में वधीक आहे छा छो त हर माण्हू खे पंहिंजो उस्ताद प्यारो हूंदो हींअर मूंखां जेकॾहिं केरु पुछे न त पूरी दुनिया में वॾे आलम केरु आहे त ज़ाहिर आहे पंहिंजो उस्ताद हज़रत क़िबला से मुफ्ती मोहम्मद जान नईमी जो नालो खणंदुसि मूंखां केरु पुछे अल्लाह जो कामिल वली केरु आहे ऐं चवंदो मुंहिंजो मुर्शिद हज़रत से पीर आगा मोहम्मद अयूब जान सरंदी ऐं अहिड़ी तरह तव्हां कंहिं ॿिए खां पुछो छो त हर कंहिं माण्हूअ खे पंहिंजे मुर्शिद सां अक़ीदत हूंदी आहे ऐं हुअण बि खपे असांजा मुर्शिद से हज़रत से पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरंदी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त मुरीद मुखलिस हूंदो
मुरीद जेकॾहिं सच्चो हूंदो, मुरीद जेकॾहिं कामिल हूंदो, पीर भले नाक़िस भी होजे, पर जे मुरीद कामिल हूंदो त अल्लाह पाक उन मुरीद के नाक़िस पीर मां भी सब कुछ अता फरमा छॾींदो। पर जेकॾहिं मुरीद नाक़िस हूंदो न त पीर केॾो भी कामिल हुजे उन मां उनके भी फ़ाइदो कुछ कोन थींदो। हज़रत सिंह मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह हाला शरीफ जा कामिल वली ॿुधा अथव। सरवर नूह रहमतुल्लाह अलैह पाण हिकु मरतबा ऐलान कयो त बाबा जुमे में ऐलान कयो त सुभाणी यानी हफ्ते वारे ॾींहुं जेको भी मां सरवर नूह जी ज़ियारत कंदो उहो जन्नती। मुंहिंजी माण्हुनि खे ॿुधायो। माण्हू विया ऐलान करण लॻा दा हलो अल्लाह जे वलीअ जो ऐलान आ, जन्नत वञी जन्नत जा हक़दार अचो। माण्हू आया ज़ियारत कंदा विया। शाम जो टाइम थियो आ, असर नमाज जो वक़्त थियो आ। हज़रत मखदूम सरवर नूह फरमायो अदा को रहियो त नाहे। चुसई ॿिया त सभु माण्हू अची विया पर हिकिड़ो माण्हू रहियो उहो तुंहिंजी ज़ियारत नथो करे। असां चयो आ, चवे तूं मांखे नाहे साईं जी ज़ियारत करणी। फरमा लगा उनखे वठी आयो। खलीफ़ा वठण विया, वो आयो वा पर अखियुनि जे मथां पटी ॿधे आयो आहे। सही फरमायो फ़क़ीर तोखे असांजे ऐलान में शक आहे छा? जे न मुंहिंजा साईं अल्लाह जो वली सच बोलींदो आहे। अल्लाह जो वली कॾहिं ग़लत ऐलान कोन कंदो। पाण फरमाए को तोखे जन्नत न खपे छा? चइसई जन्नत भी खपे पर को ज़ियारत छला नथो करी। अर्ज़ करण लॻो मुंहिंजा साईं मां हिकिड़े ग़रीब पीर जो मुरीद आहियां, सादड़े पीर जो मुरीद आहियां। मां ऐं मुंहिंजो मुर्शिद आहियूं गॾु चारींदा आहियूं, बकरियूं गॾु चारींदा आहियूं। अॼु सुबुह खां वठी ख़बर न आहे मुंहिंजो मुर्शिद बकरियूं काए कहिड़े तरफ़ हलियो वियो आहे। मां ॻोल्हे ॻोल्हे थकी पियो आहियां, मुंहिंजो मुर्शिद मूंखे नथो मिले। इन जे लाइ मां भी तुंहिंजी ज़ियारत कान कई आहे। मां इहो फ़ैसिलो कयो आहे अगरि जन्नत में वेंदुसि त बि मुर्शिद सां गॾु वेंदुसि, अगरि जहन्नम में वञणो पियो त बि मां मुर्शिद सां गॾु दोज़ख बि वञण लाइ तयार आहियां। फ़कीर जो इहा ॻाल्हि कई। हज़रत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह अल्लाहु अकबर चई उथी भी रहिया। पाण फरमाइण लॻा फ़कीरो अल्लाह जो कसम आहे हिन वक़्त हिन जगह ते मां सरवर नूह जहिड़ो कामिल पीर नाहे, हिन फ़कीर जहिड़ो को कामिल मुरीद नाहे। फैज़ पाण फरमाई हेड़े खे मिलंदो। त हुन हज़रत ईसा अलैहि सलाम जे उम्मती अर्ज़ कयो सोना छा तोखां बि शान में वधीक हूंदो छा? हज़रत ईसा अलैहि सलातो सलाम फरमायो अदा मां त जॾहिं उन जो शान जो मुलाहिज़ो कयो तॾहिं मां अल्लाह जी बारगाह में इहा दुआ वरती आहे, मुंहिंजा मौला मूंखे तो जीअं नबूवत ॾिनी आहे, रिसालत ॾिनी आहे, किताब ॾिनो आहे, ईअं इहो बि एज़ाज़ मूंखे अता फरमा जो या रब्बल आलमीन मूंखे तो रसूलुल्लाह जो उम्मती बि बणा। उन माण्हू अर्ज़ कयो सोना ही वरी छा अवां नबीअ मां उम्मती के थियण पसंदि पिया फरमायो जॾहिं त नबूवत अहिड़ो हिकिड़ो मनसब आहे जो उम्मती केतिरी बि इबादत करे केतिरियूं बि रियाज़तूं करे उम्मती कॾहिं नबी नथो बणिजी सघे, नबूवत जे दर्जे ते नथो फाइज़ थी सघे। पोइ अवां नबीअ मां उम्मती हुअण जे छाजे लाइ दुआ फरमाई आहे कि अल्लाह वारे उन जो हीअं जवाब ॾिनो गोया के हज़रत ईसा अलैहिस्सलाम हीअं पे फरमायो त चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी, चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी आहे मो बेदामल वते दिल रुबाजे चुमी
निगाहे करम सां निधन की बिहाने निगाहे करम सां पई दुनिया में सॾजे सती दिल रुबाजी पई दुनिया में सॾजे सती दिल रुबाजी आहे मोह बेदामल वते दिल रुबाजे चुमे अर्श आज़म। मुझा दोस्तों त अहिड़ी तरह जी अल्लाह जे महबूब तुझे मुझे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में बिया नबी बिसारतों ॾींदा हा। ये मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो हजरत सैयदना गौसल आज़म दस्तगीर अञा दुनिया ते आया कान हा। अल्लाहु अकबर कबीरा साबिका अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जा वली ऐं साईं का अॻ में अचण वारा वली मुबारको ॾींदा हा। दुनिया के ॿुधाईंदा हा अल करीब हिकिड़ो अहिड़ो बचड़ो बि अचण वारो आ जेको आले नबी भी होंदो औलादे अली भी होंदो हसनी हुसैनी सैयद होंदो अली जो लख्ते जिगर होंदो फातिमा जे जिस्म जो टुकड़ो होंदो। जदे दुनिया ते ईंदो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात तमाम वलियन जे मथा उन जो शान ऐं मकाम मुमताज ऐं आला फरमाईंदो। दोस्तों हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में हिकिड़ो को अल्लाह जो वली हो उन दरिया जो सैर पे कयो ऐं सैर करण जो हुक्म भी आहे घुमण फिरण जो हुक्म भी आहे त घुमजे फिरजे अल्लाह पाक जी कुदरतन जा करशमात ॾिसजे ऐं अल्लाह पाक जी कुदरत जो करशमो ॾिसी करे हदीस पाक में आयो आहे त जेको माण्हू अल्लाह जी कुदरत जो नज़ारो ॾिसी सुबहान अल्लाह चवंदो आहे रब करीम उनखे 70 साल जी नफ़ली इबादत जो सवाब अता फरमाए। दरिया कीअं तो हले बादल कीअं तो हले जबल केॾा अल्लाह पाक बनाया आहिनि पखी गुलो गुलजार परंदा ये हसीन जमील मुझा दोस्तों गुल फुल अल्लाह पाक कीअं बनाया आहिनि। इन कुदरत जे करशमात के ॾिसी जेको सुभान अल्लाह चवे रब करीम उनखे 70 साल जी नफ़ली इबादत जो सवाब ॾींदो। अल्लाह जो वली हो दरिया पियो घुमे सैर पियो करे अचानक दरिया जे अंदर बरसात अची वठी मींहुं शुरू थी वियो। हिन फ़कीर जे दिल में मुंहिंजा दोस्तो कोड़ एतराज़ जागी पियो चवण लॻो माण्हू चवनि त अल्लाह पाक इंसाफ़ वारो आहे रब करीम इंसाफ़ वारो आहे त इंसाफ़ वारो हुजे हा त मींहुं उते वसाए हा जिते बरसात जी ज़रूरत हुई जिते बरसात जी ज़रूरत हुई थर में पया कच्छ में पया कोहस्तान में पया चोलिस्तान में पया जिन इलाइक़नि के बरसात जी ज़रूरत हुई उते पया इहो त दरिया आहे हिन में पाणी आहे पाणीअ जे मथां पाणी आयो कहिड़ो फ़ाइदो थियो इहो त इंसाफ़ न आहे। मुझा दोस्तों मुझे रब करीम के हिन जो एतराज पसंद कोन आयो अल्लाह पाक हिन खां विलायत वापस वठी वरते आहे। रब मर्जी जो मालिक जी वणंदो आहे ईअं कंदो आहे बेटा ईसा फरमाईंदो आहे संग पसे सर हे न थे मता हो त पंहिंजो न कन इन दर मथे दादरियूं अदारूं वधियूं रत वञन पोइ हिता बारो चल कई लोधे कदियूं। शाह साहब फरमाइंदो आहे शाह साहब हीअं बि फरमाइंदो आहे त असल आशिकन जो सिर न साढण कम सव सिरन खां अगरि
सदो दोस्ता दम हे हडो आई चम यार घोरे जान मोहम्मद ता दोस्त ख्वाहे दादला तो मुहिब मारा ए खासन खलीलन के सत्यों सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इन अमल आहे यार का ऊनी गाल इसरार जे रब मर्जी जो मालिक अल्लाह का केर पुछण वारो ना है इनका जो विलायत खसजी वई बेचारो रुअण लगो आ अल्लाह पाक का माफियो घुरण लगो आ मुंहिंजा दोस्तो नफल पढ़े जिक्र करे अर्ज करे मौला पाए पांध गिचे में अंगण जे बे अचन अवगुण ऐब कचाइयो झकण छे झक जन ओ तोने लख हो जन तब माफियो डिजन में धरा इन पे दुआऊं घुरियो परंदा पखी उडरी अची हिकिड़े वण ते वेठा हे पखी पाण में ॻाल्हिनि पिया ऐं उन पखियुनि जी गुफ़्तगू इहो फ़क़ीर ॿुधी रहियो आहे सम्झे बि रहियो आहे हिकिड़ो पखी को ॿिए पखी खे चवे पियो अदा इहो थोरी देरि पहिरीं वली हो पर रब करीम सां एतराज करे वेठो अल्लाह पाक न का विलायत खसे वरते आ बेचारो हीणो थी वियो आहे पोइ मुंहिंजा दोस्तो बे पखी चयो अदा ग़लती त थी वई आहे इंसान पर हिनखे अहिड़ो को ॾस ॾे अहिड़ो तरीक़ो ॿुधा जो हिनखे हिन खां विञायल विलायत वापसि मिले पवे रब राज़ी थी पवे त उहो पखी पियो चवे ॿियो त को तरीक़ो न आहे पर हिकिड़ो शहज़ादो दुनिया ते अचणो वा जेको अञा आयो नाहे जंहिंजो नबी भी कोन आयो वा उहो शहज़ादो दुनिया ते ईंदो अब्दुल कादर जिलानी हुन जो नालो होंदो मोहिउद्दीन हुन जो लक़ब होंदो हसनी हुसैनी सैयद होंदो उन जो वास्तो ॾेई करे जे अल्लाह खां दुआ वठंदो मांखे यकीन आहे रब्बुल आलमीन हिन जी अर्ज़ ज़रूर क़बूल फरमाईंदो दोस्तो इं चई बई पखी उड़ानी फकीर समझे वियो आहे उते जो चे हथड़ा कया मुंहिंजा मौला ओ अब्दुल कादर जिलानी जेको हसनी हुसैनी सैयद होंदो आले नबी भी होंदो औलादे अली भी होंदो ऐं मुंहिंजा मालिक करीम जेके मोहिउद्दीन बणायो वियो आहे मुंहिंजा महबूब रब उन जे विलायत जे सदके उन जे कमालात करामात जे सदके मूंखे ग़लती माफ़ फरमा मूंखे विलायत वापस अता फरमा ग़ैब मां आवाज आयो ऐ मुंहिंजा बाना अब्दुल कादर जिलानी जो तो वास्तो ॾिनो आहे मां रब करीम तुंहिंजी ख़ता माफ़ करे तोखे विलायत त वापस करे छॾी आहे पर तुंहिंजे विलायत जे दर्जात खे बि बुलंद फरमाए छॾियो आहे असां तोखे विलायत वापस मोटाए ॾिनी हाणे जो विलायत मिलीस न चवंदा त जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे हाणे दरिया जे किनारे ते हले पियो पर मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग गुन गुनाए पियो त मेरे लब पेरा तो दिल है तेरा नाम गौसे आज़म मेरे लब पेरा तो दिल है तेरा नाम गौसे आज़म तेरे ज़िक्र से बने हैं मेरे काम गौसे आज़म मेरे लब पेरा तो दिल है तेरा नाम गौसे आज़म मुझे सोने दस्तगीर जी विलादत भी करामत विलादत चाहे करामत करामत किया जने हजरत महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी पैदा चाहा
विलादत थी ही तॾहिं संदन अमर वालिदा जी उम्र हुई 60 साल। घणा साल? 60 साल। अमूमन असां फ़िक़ह जे किताबनि में पढ़ियो आहे, उस्तादनि खां ॿुधो आहे त 50 या 55 साल खां बाद में औरत मां ॿार पैदा करण जी सलाहियत ख़त्म थी वेंदी आहे अमूमन। हाँ, कंहिंजे मथां अल्लाह पाक को ख़ुसूसी फज़ल ऐं करम फरमाए उहा ॿी चीज़ आहे, लेकिन आम तौर फितरतन 50-55 साल वारे औरत मुंहिंजा दोस्तो मां कोन बणिजी सघंदे आ, पर मुंहिंजे दस्तगीर तां क़ुर्बान वञा दुनिया ते अचनि पिया। मां जे उम्र 60 साल आहे, विलादत पहिरीं रमज़ान अचे थी आहे। मुंहिंजा दोस्तो रमज़ान जो पहिरियों रोज़ो बा मुंहिंजो सुहिणो अब्दुल कादिर जिलानी दुनिया ते आयो आहे। फजर खां बाद में अम्मा साईं खणी मुंहिंजे दस्तगीर के सीने जे क़रीब कयो आहे। मां पंहिंजे बच्चे के थञ प्यारिया खीर प्यारिया हज़रत पीरान पीर दस्तगीर मोह मोड़े छॾियो आहे। अम्मा वरी भी कोशिश करे पाण मोह फेरे छॾिन। बार बार कोशिश खां बाद में पाण अम्मा जे चेहरे में निहारे ज़बाने हाल सां चवण लगा, मुंहिंजी अम्मा तू ज्यादा परेशान लची, मां को आम बच्चो को नया मूंखे रब करीम मुहियद्दीन जो ताज पाराए दुनिया ते मोकिलियो वा। ओ जे जलमा तुंहिंजे पेट मां आयो आहियां, मां अब्दुल कादिर रोज़ो रखी पो आयो आहियां। मुंहिंजा दोस्तो सैयदा फरमाए थी पीरान पीर जी वालिदा फरमाती सारो ॾींहुं पाण ख़ामोश रहिया। मगरिब जी आज़ान आई, रोज़ेदार ने रोज़ो खोलियो वा। मुंहिंजे अब्दुल कादिर जिलानी खीर पीतो आहे। पोइ असीं सुनी छो न चऊं त रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराले आ। दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराले आ। माहे रमज़ान जो शान सुञाते घोर वञा ऐं थञ लधाते। मुंहिंजा मुहियद्दीन मीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ। पाण उम्र शरी 32 साल थी, हलण जहिड़ा पढ़ण जहिड़ा छा। हज़रत अबू साले जंगी दोस्त रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत पीरान पीर के वठी मदरसे में आया। मौली साहब के चवा, मौली साहब मुंहिंजो बच्चो आ सैयद ज़ादो आ, हिन के क़ुरान जी तालीम ॾे। दोस्तो रवायत में दुआ त जॾहिं को बि वालिद या वालिदा पंहिंजे बच्चे के वठी क़ुरान जी तालीम जे लाइ जॾहिं उहे दर्स जे तरफ़ वेंदा आहिनि, मदरसे जे तरफ़ वेंदा आहिनि, मस्जिद जे तरफ़ वेंदा आहिनि, अल्लाह पाक उन मां या पे के कदम कदम ते 1 साल जी इबादत जो सवाब ॾींदो। उन मां पे जो बच्चो अची उस्ताद जे साम्हूं मसलन तव्हां हज़रत क़िबला से मुफ्ती साहब नज़ीर अहमद वटि पंहिंजो बच्चो वठी आया, साईं अली दोस्त साहब वटि पंहिंजो बच्चो वठी आया, या कंहिं ॿिए आलिम सगोरे वटि पंहिंजो बच्चो पुट या धीअ वठी आया। अवां के कदम कदम ते 1 साल जी इबादत जो सवाब। अवां जे धीअ अवां जो पुटा उस्ताद जे साम्हूं वेठो आ, हेॾा उस्ताद पढ़ाईंदो आ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जे वक़्त में तुंहिंजो बच्चो उस्ताद जे साम्हूं बिस्मिल्लाह शरीफ पढ़ंदो आ, उन ई लम्हे अल्लाह रब्बुल आलमीन उन बच्चे जे मां पे जे गुनाहनि जे माफ़ीअ जो ऐलान कंदो आहे। पर अफ़सोस असां स्कूल ते त वठी वेंदा आहियूं पर मदरसे ते कोन वठी वेंदा आहियूं। इहो आहे असांजो इश्क़ रसूल,
इहा आहे असांजी मोहब्बत रसूल, इहा असांजी मुसलमानी। स्कूल ते ज़बरदस्ती भी खणी वेंदासीं, मदरसे ते न नथो वञी छॾियोसि। स्कूल ते बच्चे खे कुटे मोकिलींदासीं क़ुरान जे लाइ। जे थोरो पैसो हूंदो न, पोइ मौलवी खे वरी पंहिंजे घर घुराईंदो, अब तू घर अच मुझे बच्चे के पढ़ा। अरे खुदा जा माना अगर चे घर पढ़ाने ठीक आ, पर जॾहिं इहो सीने सां तुंहिंजो बच्चो क़ुरान लगाए मदरसे में वेंदो वा, ही सगीरा इनके कदम कदम ते जेके नेकियूं मिलंदियूं उनजो शुमार रब्बुल आलमीन तुंहिंजे नाम ऐमाल में करे छॾींदो। हज़रत अबू साले जगी दोस्त रहमतुल्लाह अलैहि वठी आयो, मुझे सोने दस्तगीर के उस्ताद जे सामू विहारिया। मुझा दोस्तों साईं फरमायो उसके बिला तमा वञो मां पढ़ाया तो। हज़रत अबू साले जगी दोस्त रवानो थी वयो वा, पेरान पेर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि उस्ताद जे सामू वेठो वा। उस्ताद अॻियां तख्ती रखे आगे तख्तीन ते पढ़ाईंदा हा। उस्ताद तख्ती रखे फरमायो अब्दुल कादिर पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उस्ताद बिस्मिल्लाह पढ़ाया, मुझो दस्तगीर हैरान ते उस्ताद जो चेहरो तके रहियो आहे। उस्ताद बिस्मिल्लाह पढ़ाई, पण हैरान थी उस्ताद जे चेहरे में नियारी। उस्ताद वरी भी बिस्मिल्लाह पढ़ाया, पान पढ़न कोन पया, हैरान आहिनि। वरी भी चो मर्तबा बिस्मिल्लाह पढ़ाया, पान पढ़न कोन पया। उस्ताद फरमायो अब्दुल कादिर पुट पढ़ी छो नथो? अर्ज कया मुंहिंजा उस्ताद मां त परेशान थी वियो आहियां, ॻाल्हि सम्झ में नथी अचे त छा करियां। उस्ताद फरमायो पुट छो परेशान आ? अर्ज के सुना तूं त चवी तो त मां पढ़ा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, लेकिन मुंहिंजो रब करीम क़ुरान में फरमाईंदो वा ऐ मुंहिंजा बारो जॾहिं तव्हां मूं रब जे किताब जी तिलावत करो, कुरान पाक के जॾहिं तव्हां पढ़ो त पहिरीं तव्हां औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ो, उन खां बाद में तव्हां बिस्मिल्लाह पढ़ो। मुंहिंजा उस्ताद तव्हां मूंखे औज़ु बिल्लाह कोन पढ़ाया, डायरेक्ट बिस्मिल्लाह पढ़ाई आहे। हाणे तूं ई सम्झा मां तुंहिंजो चवण वठां या रब जो हुक्म मञा। उस्ताद तू चवी तो पढ़ा, पर रब तो फरमाए इए न पढ़, पहिरीं औज़ु बिल्लाह पढ़। उस्ताद के जो इए जवाब नहीं, उस्ताद जो नज़रो हेठ थी वरी ॻाल्हि अची सुणा मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां त क़ुरान कीअं पढ़बो। उस्ताद चो पढ़, उते बैठो आ मुझो दस्तगीर जेको पढ़न जे लाइ आयो वा। मुंहिंजा दोस्तो ये बाहूं बदे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे मुझे दस्तगीर क़ुरान जी तिलावत शुरू कई आहे। पहिरों सिपारो पढ़ियो, ॿियो सिपारो पढ़ियो, चो सिपारो पढ़ियो। ईअं पढ़ंदे पढ़ंदे उन ॾिहाड़े मुंहिंजे सोने अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे उस्ताद जे साम्हूं 18 सिपारा क़ुरान जा पढ़िया। घणा सिपारा? 18 सिपारा। वो बच्चो पियो पढ़े जेको पहिरीं ॾींहुं मदरसे में आयो। जॾहिं पढ़ी उस्ताद ॾमरजी पियो आहे, फौरन अबू साले के घुराया क़िबला ही छा शहजादो पढ़ियल आहे, अवां पढ़ियल के मुंहिंजे तरफ़ मोकिलियो वा। हज़रत अबू साले जंगी दोस्त फरमायो मौले साहब मांखे का ख़बर कान्हे का अब्दुल कादिर कहिड़े मदरसे मां पढ़ियो वा, कहिड़े जामिया मां पढ़ियो वा, कहिड़े इदारे मां पढ़ियो वा। अच त गॾिजी पुछूंसि था। जॾहिं गॾिजी पुछो वियो वा त मुंहिंजे पेरान पेर दस्तगीर फरमायो मुंहिंजा उस्ताद ऐं मुंहिंजा बाबा मां
मक्के मदीने में, रूम शाम यमन में या बगदाद में कोन पढ़ियो आहियां, पर मुंहिंजी अम्मा हज़रत सैयदा फातिमा उम्मुल खैर रोज़ानो तहज्जुद जी नमाज में 18 सिपारा कुरान जा पढ़ंदी आ। मां अब्दुल कादिर जिलानी जॾहिं अम्मा जे पेट मां दुनिया ते आयो आहियां त मां 18 सिपारा याद करे पो आयो आहियां। अम्मा जे पेट मां 18 सिपारा। हाँ साईं, मां नेक हूंदी आ न त औलाद अब्दुल कादिर जिलानी जो थी। महबूब सुबानी जी वालिदा फरमाई थी, मां कॾहिं बि बग़ैर वुज़ू जे पंहिंजे बच्चे के खीर न पियारियो। पंहिंजे बच्चन के जिंदगी में कॾहिं वुज़ू वारो खीर नसीब ही कोन थियो। तुंहिंजी मुंहिंजी इहा हालत, भले मौलवी जी घरवारी हुजे, मुल्ले जी घरवारी हुजे, नमाज़ी जी घरवारी हुजे, हाजी जी घरवारी हुजे, पर आउं कुटो समझा वुज़ू करे पंहिंजे बच्चन के खीर पियारींदी हुजे, इला माशाअल्लाह। पर साईं जी अम्मा छा थी फरमाए, मां कॾहिं बि बग़ैर वुज़ू जे पंहिंजे बच्चे के खीर न पियारियो। साईं जी अम्मा फरमाईंदे आ, मां पंहिंजे बच्चे के जॾहिं सुम्हारींदी हुयसि झूले में विझे पींघे में विझी करे पींघो मां लोॾींदी हुयसि। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो आम औरतूं चवंदियूं आहिनि त मुंहिंजो बच्चो डॉक्टर थींदो, मुंहिंजो बच्चो वज़ीर थींदो, मुंहिंजो बच्चो फिलानो थींदो, पर हज़रत पीरान पीर दस्तगीर जी अम्मा फरमाईंदी आ, मां पंहिंजे बच्चे के पींघे में विझे झूलो झुलाईंदी हुयसि। मां क़ुरान जो दौर शुरू कंदे हुयसि। मुंहिंजो बच्चो कलाक सुम्हे, 2 कलाक सुम्हंदा हा। मां सैयदा फातिमा उम्मुल खैर उन दौरान 2 सिपारा मुंहिंजे दौर जा निकिरी वेंदा हा। अहिड़ी आबिदा ज़ाहिदा जेकॾहिं मां हूंदी आहे न, औलाद ते वॾो असर पवंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, औलाद कामिल थींदो आहे। रब करीम तोखे ऐं मूंखे हज़रत सैयदना महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तालीमात ते अमल नसीब फरमाए। सुन्नी तो निधन को नाही। अल्लाह पाक तोखे मूंखे जेको पीर ॾिनो आहे न, सो आम पीर नाहे, पीरन जो पीर आहे। उहो दस्तगीर आहे जंहिंजे लाइ चइबो आहे त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आ, जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो आ। यारई ॿारई करण सवाबा, मुल्क रजे लाइ जीअरे अज़ाबा, जिल मिसरू विराया खीर तिनखे लहर न लोॾो आ, जंहिंजो मुर्शिद आ दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो आ। असां नसीब वारा आहियूं। लेकिन हिकिड़ी चीज़ तव्हांखे अर्ज़ करियां, अफ़सोस सां चवणो इहो थो पवे त असां दस्तगीर जा सॾा आहियूं त ज़रूर था, पर असां साईं जी तालीमात ते अमल कोन कंदा आहियूं। यारहें करियूं, यारहें जे जलसनि में वञूं, ज़िक्र ॿुधूं, नारा हणंदा आहियूं, पर पढ़ूं नमाज़ बि कोन। असांजो मुर्शिद छा थो फरमाए, पाण फरमाए तो मां 40 साल सोमने जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ी, असीं नमाज पढ़ूं ई कोन। मुझे सोने दस्तगीर जे हर अदा मदीने वाले साईं जी सुन्नत जे मुताबिक हुई। असां नबी जी सुन्नत खां परे। ही केड़ी मोहब्बत आहे, ही केड़ो इश्क आहे, ही केड़ी उल्फत आहे। सिर्फ ज़बान सां नबी पाक जा गुलाम मुनाफिक भी चवराईंदा। ज़बान सां नबी साईं जो गुलाम मुनाफिक थोड़ी चवंदा त असीं नबी जा मुखालिफ़ आहियूं, वो चवंदासीं नबी जा गुलाम आहियूं, पर उन जो कौल फ़ैल नबी पाक जी तालीमात जे मुखालिफ़ हूंदो हो। मुंहिंजा दोस्त
सोच अल्लाह पाक तोखे मूंखे सोचण गौर फिक्र करण जी तौफीक नसीब फरमाए। किथे तोखे मूंखे ये दावा उन पासे तो कोन पई वचो वञे जो असां मोहब्बत नबी जी दावा करूं था। असां सुन्नी जो मस्जिदों वीरान थियूं पयूं, सुन्नत खां असांखे चिड़ पई अचे, असां नबी जी तालीम खां रूगर्दा थी विया आहियूं, मुंहुं फेरे छॾियो आहे। अॼु औलाद खे मां जॾहिं लोली ॾींदी आहे न, या औलाद नंढो हूंदो आहे, मां उनखे खेॾाईंदी आहे, छा चवंदी आहे मुंहिंजो पुटु डॉक्टर थींदो, मुंहिंजो पुटु ऑफिसर थींदो, मुंहिंजो पुटु वॾो MP MNA थींदो। पर उहा मां ईअं कोन उमेद रखंदी आहे त मुंहिंजो पुटु आलिम थींदो, मुंहिंजो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ थींदो, मुंहिंजो बच्चो नबी पाक जो ग़ुलाम थींदो। अॼु का मां तमन्ना करण वारी न आहे। मुंहिंजा दोस्तो, नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम हो। अगर तू चवी तो त मां नबी जो सच्चो ग़ुलाम आहियां त 5 वक्त जी नमाज पढ़ी ॾेखार, 5 वक्त जी नमाज पढ़ी ॾेखार। ये नमाज रसूलुल्लाह जे अखियुनि जी थदकार आहे। ये नमाज कल क़यामत ॾींहुं तुंहिंजी मुंहिंजी पहचान इंतखाबी निशान जेको हूंदो आहे न बा, ये नमाज आहे। मशर जे मैदान में अल्लाह जे 1,24,000 कमो पेश अंबिया मुरसलीन जी उम्मत हूंदी, पर उते तोखे मूंखे नबी पाक सुञाणप जे लाइ जेको इंतखाबी निशान ॾिनो आहे सा नमाज आहे। पाण फरमाए त मुंहिंजे उम्मतिन जा चेहरा चमकंदा, मां सुञाणंदसि मां मदीने वारे जा ग़ुलाम। अल्लाह जी बारगाह मां सिफारिश कराए साईं तोखे मूंखे जन्नत में वठी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ करियां सुन्नियो, यादि रखो असां रबिल अव्वल जे महीने में 11 जे महीने में शायाने शान तरीक़े सां जलसा कंदा आहियूं, लखें रुपया ख़र्च कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं करणु खपजनि, छो त महबूब न अचे हा त कुझु बि कोन हुजे। लेकिन असां पंहिंजे सुन्नत जमात जे मदरसनि खे विसारे छॾियो। जेको फर्ज़ी कमु आहे उनखे असां छॾे ॾिनो आहे। जलसनि ते त असां हर साल लखें रुपया ख़र्च करियूं था, पर उहो हर साल असां लख रुपयो मदरसे ते ख़र्च कोन कंदा आहियूं। सुन्नियो, जे तव्हीं चाहियो था बाबा ॻाल्हि सिधी कबी, जे पसंदि अचे त आईंदा साल घुराइजो, जे न पसंदि अचे त आईंदा साल मूंखे न घुराइजो। यादि रखो, जे तुंहिंजी इहा तमन्ना आहे त मुंहिंजो जेको तरीक़ो जेको मूंखे अबनि ॾाॾनि खां अहले सुन्नत जो जेको रस्तो मूंखे मिलियो आहे, मुंहिंजो औलाद इन रस्ते ते हले, त पोइ तोखे मदरसा मज़बूत करणा पवंदा पंहिंजी अहले सुन्नत जी जमात जा। तुंहिंजा मुंहिंजा जलसा तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो कोन बचाए सघंदा। अक़ीदो अगरि बचाइणो आहे त मदरसनि खे मज़बूत करणो पवंदो। असांजा मुखालिफ़ ॾिसो, उन्हनि जा मदरसा मज़बूत आहिनि, उहे हर गुरु एतिरा जलसा कोन कंदा, उनजो जेको पैसो हूंदो न मदरसे ते ख़र्च थींदो आहे। पर असां सुन्नी जे मदरसे में बच्चनि जे पढ़ण जे लाइ मदरसे में क़ाइदा न आहिनि, उस्तादनि जे लाइ तनख़्वाह कोन्हे, मदरसे खे बच्चनि जे क़ुरान शरीफ़ रखण जे लाइ डेस्कूं कोन्हे। मुंहिंजा मुसलमान बचपन जी जेका जलसे जो ख़बर छा आहे, ऐं अलहमदुलिल्लाह ख़तीब आहियां, सॼी सिंध में हलां थो, थर में हलां थो। जलसो छा हूंदो आहे, बाबा सुठो ख़तीब आयो, सुठी वाह वाह थी, भली तकरीर कई, अमल कुछ भी कोन्हे, अमल कुछ भी ना है। पर जे मदरसे में तव्हांजो बच्चो हिकिड़ो साल भी रहियो न, हिकिड़ो साल भी तव्हांजो बच्चो मदरसे में रहियो, ऐं तव्हांखे दावा सां थो चवां अवांजो उन बच्चे खे केरु गुमराह या वाह भी कोन बनाए सघंदो, अवांजो बच्चो सच्चो सुन्नी रहंदो। तो इन जे लाइ पंहिंजे मदरसनि खे मज़बूत करियो। ऐं मुंहिंजी ॻाल्हि जो इहो हरगिज़ मक़सदु कोन्हे त तव्हां जलसा करियो ई न, जलसा भले हुजनि, जलसा त असां सुन्नियुनि जी पहचान आहे, ठीकु आहे, जलसा असां सुन्नियुनि जी छा आहे, पहचान आहे। पर मुंहिंजे चवण जो मक़सदु हीअ आहे न, जेतिरी तवजा असां जलसनि ते ॾींदा आहियूं, एतिरी तवजा असां पंहिंजे मदरसनि ते बि ॾियूं।
पंहिंजा बच्चा मदरसन में पढ़ायो, अहले सुन्नत व जमात मदरसन में केर भी हुजे, न ॾिस तायरी आ, न ॾिस दावत इस्लामी जो, न ॾिस नईमी आ, जेको भी या रसूल अल्लाह चवे न चओ मुंहिंजे सर जो साईं, जेको चवे या रसूल अल्लाह चओ मुंहिंजे सर जो साईं आहे। ये सोच न रख त ही दावत इस्लामी जो यो नईमी आ, यो तायरी आ, न चओ जेको रसूलुल्लाह जो गुलाम आ सो असांजो इमाम आहे, वो असांजो अॻवान आहे। ये सोच रख त इंशाअल्लाह तुंहिंजी मुंहिंजी कामयाबी आहे। मुंहिंजा मिठा, तव्हां पंहिंजे बच्चनि खे कम से कम क़ुरान जी तालीम लाज़मी ॾियो कि काबिल उस्ताद का। नबी से छा फरमायो, अल्लिमो औलादकुम सलासत खिसालिन, पाण फरमायूं पंहिंजे औलाद खे 3 ॻाल्हियुनि जी तालीम लाज़मी ॾियो। सभ खां पहिरीं कहिड़ी, हुब्बे नबीयकुम, सब खां पहिरीं पंहिंजे औलाद खे पंहिंजे नबी जी मोहब्बत सेखारियो, हुब्बे अहल बैती, उन खां बाद मुंहिंजे अहल बैत अतहार जी पंहिंजे बच्चनि खे मोहब्बत सेखारियो। वक़राअतुल क़ुरान, उन खां बाद पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियो। नबी जी मोहब्बत, नबी जे आल जी मोहब्बत, अल्लाह जी क़ुरान जी तालीम, इहे तोखे मिलंदियूं त सिर्फ़ु अहले सुन्नत जे मदरसनि मां मिले। असां तव्हांखे इहे गुज़ारिश था करियूं, असां अव्हांखे ईअं कोन चऊं त तव्हां पंहिंजे बच्चनि खे मौलवी बनायो, आलिम बनायो, हाफ़िज़ बनायो, न न, असीं चवंदा बाबा लाज़मी कोन्हे आलिम बणिजे, हाफ़िज़ बणिजे, असीं चऊं था तूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे बच्चे खे एतिरी तालीम ॾे जो तुंहिंजे पुट खे निमाज़ जो तरीक़ो अचे, गुस्ल जो तरीक़ो अचे, वुज़ू जा फ़र्ज़ मालूम हुजनि। पंहिंजे बच्चे खे कम से कम एतिरी तो तालीम ॾे क़ुरान जी, दीन जी, जो तूं मरी वञी तुंहिंजे लाइ दुआ तुंहिंजो बच्चो पाण वठे, तुंहिंजी क़बर ते अचे तुंहिंजो बच्चो पाण दुआ वठे। एतिरी तालीम पंहिंजे बच्चे खे तूं ज़रूरु ॾे जो तूं जॾहिं मरी वञी न, तोखे गुस्ल मौलवी धारियूं मौलवी न ॾे, तुंहिंजो पुटु तोखे गुस्ल ॾे। छो मरण खां बाद रब तो जाने तुंहिंजे मुंहिंजे जिस्म में कहिड़ा ऐब थी वञे, छा थी वञे, पर जे पुटु हूंदो न, मौलवी गुस्ल ॾींदो, मुमकिन आहे ऐब बयान करे छॾे, पर जे तुंहिंजो सॻो पुटु तोखे गुस्ल ॾींदो, तुंहिंजे जिस्म में केतिरा ऐब हूंदा, तुंहिंजो बच्चो तुंहिंजा ऐब बयान कोन कंदो। मुंहिंजा मिठा, अल्लाह पाक तोखे मूंखे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत रखो, अल्लाह जे हबीब जे आल सां मोहब्बत रखो, अल्लाह जे महबूब जे असहाबन सां मोहब्बत रखो, ऐं मुंहिंजे महबूब करीम जे उम्मत जे वलिन सां मोहब्बत रखो, ऐं उन्हनि जी तालीमात ते अमल भी कयो। सिर्फ़ मोहब्बत न, सिर्फ मोहब्बत न, उनजी तालीमात ते अमल भी हुजे। रब करीम तोखे मूंखे मदीने वारे मीर जी मोहब्बत नसीब फरमाए। तॾहिं रब करीम तोखे मूंखे इहो ॾस ॾिनो न, अल अखिल्लाहु यौमइज़िन बअदुहुम लिबाद अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। रब तो फरमाए, इंसानो क़यामत ॾींहुं तव्हांजा दोस्त जिन सां गॾु तव्हीं दुनिया में रहंदा आहियो, इहे अव्हांजा दुश्मन थी वेंदा, मगर अल्लाह जा जेके वली आहिनि इहे दुनिया में निभाईंदा, क़बर हशर में भी निभाईंदा। रब करीम तोखे मूंखे सालिहीन जी सोहबत नसीब फरमाए। अल्लाह पाक मुंहिंजो चवण अव्हांजो ॿुधण पंहिंजे दरबार में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जिन दोस्तनि इहो जलसो कयो आहे उनजो ख़र्च मेहनत पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। वमा अलैया इल्लल बलाग। या रब्बल आलमीन या रहमान रहीम। रब जो कुछ ज़िक्र खैर थियो आहे, तिलावत थी, नाज़ शरीफ थी, वाज़ो नसर जो मां हज़र खैर खरात कयो वेंदो, मुंहिंजा पाक परवरदिगार पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमा। ऐं मुंहिंजा अहकमुल हाकिमीन रब, अॼु कोई प्रोग्राम, अॼु कोई अहतमाम इंतज़ाम असांजे दोस्त बा अदा ग़ुलाम हैदर अंगारिया साहब ऐं उनजे रुफ़क़ा जी तरफ़ां कयो वियो, या अल्लाह पंहिंजी दरबार में क़बूल मंज़ूर फरमा। इन जो सवाब अदियतन तोहफ़त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कयो, क़बूल फरमा। साईं जे वसीले सां मर्दनि जे तमाम आल औलाद अहल बैत अज़वाज मुतहरात खे बख़्शिंदा, क़बूल मंज़ूर फरमा। बिलख़ुसूस हज़रत महबूब सुभानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी खे बख़्शिंदा, क़बूल मंज़ूर फरमा। मौलाना गुलाम
सादर साहब के बख्शों का कबूल मंजूर फरमा, काका बशू के बख्शों का कबूल मंजूर फरमा, मरहूम मेहरा भाई के बख्शों का कबूल मंजूर फरमा, गुलाम हैदर अंगारिया के वालिदैन के बख्शों का कबूल मंजूर फरमा, ऐ महबूब जी पूरी उम्मत मरहूमा के सवाब बख्शों का कबूल मंजूर फरमा। या अल्लाह असां जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमा, असां सभी जी मग़फ़िरत बख्शी फरमा, असां जे माँ पे जी मग़फ़िरत बख्शी फरमा, असां सभिनि के हक़ हलाल जी रोज़ी कुशादगी वारो रिज़्क़ नसीब फरमा। नबी पाक जे मुहाबे असां सभिनि के दीन ऐं दुनिया जी नेमतुनि सां माला माल फरमा। या रब्बल आलमीन जेके दोस्त इत्थे हाज़िर थियनि सभिनि जो दिली नेक जायज़ तमन्ना पूरी फरमा। हज़रत क़िबला से मुफ्ती आले सुन्नत अल्लामा से मुफ्ती नज़ीर अहमद मंसी साहब जे इल्म में अमल में बरकत और रहमत नसीब फरमा। साईं जिन जी उम्र में बरकत नसीब फरमा। साईं जिन के या रब्बल आलमीन साईं जिन मस्जिद के मदरसे के या रब्बल आलमीन दिन दुगनी रात चुगनी तरक्की और कामयाबी नसीब फरमा। मस्जिद के इंतजामिया मस्जिद के मुआविनीन के या अल्लाह खुश है आबाद फरमा। मुझा महबूब रब जी के तुझे घर के रोशन करे वेठा उन जी दुनिया आखिरत के तू रोशन फरमा। इन जमात के आमी जे सदके मुझा महबूब रब मो गुनाहगार सियाकार मुझे माँ पे उस्ताद मुर्शिदन ऐ मो मिस्कीन जे दोस्तन की मग़फ़िरत बख्शी फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। أشهد أن